प्यारी साध संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तंहिं असां सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। अॼु 77 नंबर श्लोक पाण खणंदासीं। कल्ह 76 नंबर ताईं हलियो, अॼु 77 आहे। सुख दुखे इच्छा लाभादित्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धमपि व्यर्थ न नेयम। भगत खे हिकिड़ो क्षण भी भगवान जे भजन जे बिना न वञाइणु खपे ऐं ख़ासि कर बहानेबाजी करे, बहानो ठाहे करे बहाना कहिड़ा कि पोइ कंदासीं, भक्ति पोइ कंदासीं, भजन भगवान जो पोइ कंदासीं। को समस्याउनि सां घिरी महसूस करे चवंदो आहे मुंहिंजी हीअ समस्या हल थी वञे, घर वारा डिस्टर्ब कंदा आहिनि, परेशान कंदा आहिनि, ये समस्याऊं हल थी वञनि पोइ मां भजन कंदसि। भगत खे ईअं न करणु खपे। भगत खे छा, साधक खे सुख दुख इच्छा लाभ भई ये मुंहिंजा निकरनि त पोइ मां शुरू कयां भक्ति। नारद चए थो भक्ति शुरू करे छॾियो। अगरि तव्हांखे अञा बि इच्छाऊं आहिनि, सुख में सुखी था थी वञो, दुख में दुखी था थी वञो, लाभ में अञा बि लोभ आहे, त प्रतीक्षा न कयो, इंतज़ार न कयो कि मुंहिंजा ये विकार जॾहिं दूर थींदा पोइ मां शुरू कंदसि। नारद ॾाढो सावधान थो करे। भगवान जे मथां छॾे करे पंहिंजूं समस्याऊं, परिस्थिति जेका बि स्थिति आहे, के चवनि ही कमु थी वञे, मुंहिंजो घर ठहे पियो थो, घर ठही वञे, पोइ आराम सां वेही भगवान जो भजन कंदसि। उहो बि न विञायो, क्षण बि न विञायो, उहो समय बि फालतू न विञायो, छो त भरोसो कान्हे ज़िंदगीअ जो कि पोइ कंदसि। काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगी बहुर जाने, बहुर करोगे कब। कोरोना जी ख़बर हुई छा कि अची वेंदो कोरोना? ख़बर कान हुई। वो पल में आई, हिक पल में उहा महामारी अची वई ऐं सॼो संसार मटिजी वियो, सिस्टम चेंज थी वियो। कहिड़ो फिक्स आहे, भरोसो कहिड़ो आहे? लाइट जो ई भरोसो न हूंदो आहे, कॾहिं थी हली वञे, कॾहिं थी अची वञे। त असां कीअं प्लानिंग था करे सघूं 100 साले जी कि मुंहिंजो मकान ठही वञे, शादी थी वञे पुट जी, धीअ जी, ऐं पोइ वरी नूंहं घर में सेट थिए, पोइ पोटो बि थिए, पोइ पोटो स्कूल त वञे। इहे बहानेबाजी जे चक्कर में हेॾो अनमोल जीवन न विञायो। देवर्षि नारद थो चए भगवान जो भजन कयो। ऐं पोइ जी ख़बर ई कान्हे कि समस्याऊं वधनि थियूं या घटिजनि थियूं। सत्संग ॿुधी ॿुधी करे कॾहिं हिकु स्फुरणा पैदा थींदी आहे कि हाणे मां भगवान जो भजन कंदसि, सत्संग ॿुधी करे।
इच्छा थींदी आहे भॻवान जो मां हाणे भॻवान जे तरफ़ क़दम वधाईंदसि हृदय सां। उहो जेको पैदा थो थिए न स्फुरण आहे उहो अवसर आहे हिकु ॾाढो वॾो। ॿाहिरि वेंदा ॿियो संग मिलंदो, वरी उहो ई थी वेंदो। ॿाहिरि वरी वरी वृत्ति ओड़ी थी वेंदी। त असांखे घुरिजे सत्संग में ॿुधी करे जेॾी महिल हृदय में इहा स्फुरण थिए थी कि मां हाणे भॻवान जे राह ते हलंदसि, त हलणु शुरू कयूं। ओॾी महिल ई सोचींदा सोचींदा घर ताईं वञूं कि मूंखे वर्तमान में जीअणो आहे। समस्याऊं हलंदियूं रहंदियूं, कार्य बि थींदा रहंदा, हेॾा मुंहिंजे भीतर भक्ति बि हलंदी रहंदी। मां विञाईंदसि कान, भविष्य जे चक्कर में मां वर्तमान कोन विञाईंदसि। भर्तृहरिअ चयो आहे भॻवान जी भक्ति करणी अथव त जवानीअ में करे वठो, ॿुढापे में तव्हां भक्ति कंदा। जॾहिं शरीर स्वस्थ आहे, ऊर्जा आहे, तॾहिं करे वठो। अंत समय में ईअं न थिए कि असांजो कंठ अवरुद्ध थी वञे ऐं भॻवान जो नालो निकिरे ई न मुख मां। त पहिरीं छो न जपे वठूं, पहिरीं छो न प्रेम करे वठूं। धीरे धीरे स्वभाव ठही वेंदो, मजबूरीअ में न। हींअर त लॻंदो कि असांखे ॾुखियाई थी थिए भॻवान जे राह ते हलण में, होॾां सांसारिक मोह खीचे थो असांखे। अॼु चए पई हिकिड़ी कि मूंखे मन में प्रश्न आहे, नारद भक्ति सूत्र ॿुधूं था त मन में भॻवान जे प्रति प्रेम पैदा थिए थो, पर जॾहिं मिटनि माइटनि खे ॿुधायूं था, भेण खे, भाउ खे, कंहिंखे बि, त मज़ाक था उॾाइनि। त मन हले थो पोइ कि हिननि खे ख़ुशि कयां या सत्संग ते हलां। त चयोमांसि कन्फ्यूज़न दूर कयो जल्द सां जल्द, हिकु साइड थी वञो ऐं डिसाइड कयो कंहिंखे ख़ुशि करिणो अथव, मिटनि माइटनि खे या पंहिंजो उद्धार। छा मिट माइट ज़िम्मेदारी खणंदा तव्हांजे उद्धार जी कि तव्हांखे पार पहुचाईंदासीं? हू चवंदव असां इहो थोरी था चऊं कि असां पार पहुचाईंदासीं, असां था चऊं कि एॾां न वञ। संसार में हेॾी भीड़, सभु जेको कमु करे थी उहो कमु कर। पोइ ईअं चवंदा कि हीउ कुझु कान्हे। त सत्संग ॿुधी करे हिकु जागे थी उमंग परमात्मा जे लाइ, उनखे विसायो न। ऐं जवानीअ में ॾाढा चवंदव जवानी थोरी सत्संग जे लाइ थींदी आहे, ॿुढापो थींदो आहे। जॾहिं उञ लॻे तॾहिं खूह खोटबो आहे छा? कि जॾहिं ॿुढापो ईंदो, जॾहिं ज़रूरत लॻंदो कि भाई हाणे संसार छुटे ई थो हथनि मां, छॾाइजे ई थो सभु कुझु, अंत समूह अचण वारो आहे, पेर क़बर में पहुची चुका आहिनि, त हाणे कयूं भॻवान जी भक्ति। पोइ त तव्हांखां थींदी ई कोन, आदत ई कोन पियल आहे जवानीअ में। जवानी ॾिबी आहे भॻवान खे, त ॿुढापे में हू असां वटि अची वेंदो। ॿुढापे में मजबूरीअ में यादि कंदा, न उठ कर ले भजन भॻवान का। ऐं ही बहानेबाज़ी आहे कि ही कमु थी वञे, सेटल थी वञे। ये सेटल छा थींदो आहे? दुनिया को स्थाई आहे छा? दुनिया में कुझु बि सेटल कोन्हे। वर्तमान में जियो, आनंद वठंदा वञो, वर्तमान में रहो, आनंद वठंदा वञो। भॻवान जी भक्ति हुजे असां वटि, भॻवान जो चिंतन हुजे, ऐं गॾोगॾु सांसारिक कम बि थींदा रहनि, थी सघे थो। पोइ असां हुन भॻवान जी भक्तिअ खे कंहिं बि क़ीमत में न छॾियूं। चाहे कोई भ्रम पैदा करे, चाहे कोई डपु ॾे, चाहे कोई इन खां वॾो लालच ॾे, तॾहिं बि भगत जंहिंखे परमात्मा जे प्रेम में आनंद अची वियो, उहो कंहिं बि क़ीमत ते भक्ति कोन छॾींदो।
पहिरीं त अभ्यास करिणो पवंदो, पहिरीं प्रैक्टिस करणी पवंदी। जेके सत्संग में ॿुधूं था उन ते हलणो पवंदो। इहे हलण जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। पोइ कोई सां खां फुरे न सघंदो। जॾहिं पकी थी वेंदी भक्ति। हिकु ग़रीब माण्हू हो, उनखे रस्ते तां हिकु चांदीअ जो सिक्को मिली वियो। ॾाढो ख़ुशि थियो ग़रीब, जे जीवन भर अभाव ॾिठो, ग़रीबी ॾिठी, उन चांदीअ जो सिक्को ॾिसी एॾो ख़ुशि, एॾो प्रसन्न जो ॾाढो ख़ुशि लॻो पियो। उहो पंहिंजे घर में लिकाए रखी छॾियईं, ॾाढो संभाले, कंहिंखे ख़बर ई न पए। उहो बाज़ारि घुमे पियो, ॾाढो ख़ुशि आनंदित लॻो पियो हो। राजा जी सवारी पई निकिरे, राजा जो जुलूस पियो निकिरे। उन राजा खे ॾिसी जेके दुकानदार हुआ या माण्हू हुआ, उहे सभु पंहिंजो पंहिंजो कमु छॾे राजा ॾे निहारण लॻा। सभु उन ॾे, राजा बि ख़ुशि पियो थिए, ठाठ सां हले पियो, हाथीअ ते वेठो हो, ॾिसे पियो सभु माण्हू मूंॾे निहारनि पिया था, ख़ुशि पियो थींदो वञे। पर इहो ग़रीब बि उतां लंघियो, हुन राजा खे इग्नोर कयो। एॾो ख़ुशि लॻो पियो हो, राजा खे इग्नोर करे होॾां वञंदो रहियो। राजा जो पूरो ध्यानु हुयो कि हिकु माण्हू केवल आहे जेको मूंॾे नथो निहारे। राजा चई पकड़ियोसि त हिनखे, कि आहे केरु? पकड़े राजा जे साम्हूं बीहारियंसि। राजा चईसि तूं आहीं केरु भाई, जो मूंखे इग्नोर थो करी, निहारी कोन थो, ॿिया त सिकनि पिया था मुंहिंजो दर्शन करण लाइ, ऐं तुंहिंजे चहिरे ते ॾाढी प्रसन्नता आहे, मुस्कान आहे, हीअ ख़ुशी आहे, तो वटि आहे छा अहिड़ो? हू चयसि थो साईं सुठो लॻो तव्हां मूंखे सॾु कयव, पर मूंखे चांदीअ जो सिक्को मिलियो आहे, मां कॾहिं ॾिठो ई कोन्हे चांदीअ जो सिक्को। चांदीअ जो सिक्को मूं कॾहिं ॾिठो ई कोन्हे। राजा चई हिन चांदीअ जो सिक्को पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त एॾो ख़ुशि लॻो पियो आहे, एॾो प्रसन्न। राजा खे लॻो कि इहा ठीकु ॻाल्हि न आहे कि हिकु चांदीअ जे सिक्के जे करे ही मूंखे इग्नोर थो करे। राजा जे अहंकार ते चोट लॻी। राजा चईंसि छॾ हुन चांदीअ जे सिक्के खे, मां तोखे 10 सिक्का ॾियां थो, छॾ हुनखे। ग़रीब चई वाह, अॼु त मुंहिंजो ॾींहुं ॾाढो सुठो आहे, 10 चांदीअ जा सिक्का, हाणे मूंखे 11 थी विया। राजा चईसि न, उहो न जोड़णो आहे, 100 सिक्का तो ॾे, हुनखे भुलिजी वञ। हीउ चए 101 थी विया। इहो लकी सिक्को साबित थियो मुंहिंजे लाइ। राजा चईसि 1000 सिक्का ॾींदोमांइ। राजा खे बि लॻे मां हिनखे वॾी रक़म ॾियां ऐं ही उन सिक्के खे भुलिजी करे मुंहिंजे तरफ़ अहोभाव सां निहारे, कृतार्थ थी करे कि साईं धन्यवाद, तव्हां धन्य आहियो, तव्हां मूंखे ख़ुशी ॾिनव। पर हू उन हिकु सिक्के जी ख़ुशीअ में अञा ताईं ख़ुशि लॻो पियो हो। राजा चयसि 1000, ही चए 1001 सिक्का थी विया हाणे मूं वटि। राजा वञी लागत लॻाईंदो ऐं हुनजी उहो कमु थिए ई न जेको उद्देश्य हो राजा जो। राजा बि जिद ते कि ॾिसां घणी क़ीमत में ही उन सिक्के खे छॾींदो। आख़िर हिते वञी ॻाल्हि पहुती, राजा चईंसि मां अधु राज थो ॾियां तोखे, हू सिक्को भुलिजी वञ। हिन चई ओके, सिक्को छॾियो, अधु राज मुंहिंजो थी वियो, सिक्के खे मां छॾे ॾिनो। धन्यवाद तव्हांजो, मां भाग्यशाली आहियां जो तव्हां एॾी उदारता ॾेखारियव, मूंखे अधु राज ॾेई छॾियव। राजा खे लॻो तसल्ली थी, हाणे भली मां अधु राज ॾिनो हिनखे, पर ही हाणे मूंॾे निहारींदो। निगाह ऊंची कर ली तो इबादत बन गई, निगाह नीची कर ली तो हया बन गई,
निगाह तिरछी कर दी तो अदा बन गई, निगाह फेर ली तो सजा बन गई। नज़र वॾो कमु कंदी आहे। राजा रुगो हुन जी नज़र पाइण जे लाइ अधराज ॾेई छॾियो कि मुझे निहारे, रुगो सुठे सां निहारे, आदर सां निहारे, कृतार्थ थी करे निहारे, अहो भाव सां रुगो निहारे। भुलिजी वञे सिके खे। ख़ैर उहो थी वियो, राजा खे लॻो थी वियो, चयसि हल भाई हाणे अधराज तोखे ॾिए, नपती कयूं पाण, सीमा केतिरी आहे मुंहिंजी, केतिरो हिसो तोखे। 2 हिसा कया विया, दीवार ठाही वई, दीवार मतलब लकीर खींची वई। राजा चयसि ॿुधाए हाणे तोखे कहिड़ो पासो खपई। ग़रीब चयसि हू वारो पासो जंहिं पासे मुंहिंजो घर आहे, जंहिंमें सिक्को पियो आहे। राजा चई मां सॼो राज बि ॾींदोमांसि, हुनखे कोन छॾींदो, हिनखे अहिड़ी का ख़ुशी मिली वई आहे हुन मां। तहिड़ीअ तरह भगत खे भगवान जी भक्तिअ में एॾी ख़ुशी मिली वेंदी आहे जो उनजे अॻियां सांसारिक सुख अचनि भली, ॾींदो वञे परमात्मा ई ॾींदो आहे। सुख अचे, वैभव अचे, प्रसन्नता अचे, ईंदो वञे, पर ही कोन छॾींदो। भगवान जी भक्ति जेको भीतर भगवान जे लाइ चिंतन पियो थो हले, जेको भगवान जी हीअ कथा सत्संग पियो थो हले, इन सां प्यार उहो न छॾींदो। उहो अचनि न भली, लॻाए लागत जंहिंखे लॻाइणी आहे, भगवान आहे ॿियो केरु आहे, ईअं अथव। ऐं अगरि हुनजा वापसि खसिजी वञनि, सुख हलियो वञे, वैभव घटिजी वञे, यश घटिजे, त बि हू हुन सिके खे कोन छॾींदो, भक्ति रूपी सिके खे कान छॾींदो। एॾी वॾी शइ अथव, हासिल करे वठो ख़ुशी, उहा भक्तिअ जी ख़ुशी, प्रेम जी ख़ुशी। भई भगवान जो सत्संग आहे असां वटि, इन जी ख़ुशी। भगवान जी यादि आहे असां वटि, इन जी ख़ुशी। अॼु गुरु पूर्णिमा बि आहे न, त भगवान जे लाइ आहे, त गुरुअ लाइ, पर तव्हां भगवान खे यादि ध्यान में आणिजो। ठीकु आहे, गुरु पूर्णिमा जो थी वेंदो, ऐं भगवान खे ई सम्झो। गुरु माना परमात्मा। गाया गीत गुरु जा पंहिंजो भाग बणाया मां। या त ईअं सम्झो उन गुरुअ जा गीत गुण ॻायूं जंहिं भगवान सां मिलायो। गाया गीत गुरु जा पंहिंजो भाग बणाया मां, गाया गीत गुरु जा पंहिंजो भाग बणाया मां। भाग बणाया शीस निवाया, भाग बणाया शीस निवाया, भुल बख्शाया मां, भुल बख्शाया मां। गाया गीत गुरु जा पंहिंजो भाग बणाया मां, गाया गीत गुरु जा पंहिंजो भाग बणाया
ज्ञान से जो मिटाए भवसागर मातारे भाग बनाया शीश निभाया भाग बनाया शीश निभाया खुशू मनाया माँ खुशू मनाया माँ गाया गीत पूर्वजा जो भाग बनाया भगवान जे प्रति भक्ति पैदा करे रहियो आहे त नारद जा असां थोड़ा लाहे कहिड़ा लाहे सघंदासीं ऐं ॿियो न व्यास गद्दीअ जा असां व्यास गद्दीअ जा गीत ॻाईंदासीं जंहिं असांखे परमात्मा सां मिलायो संबंध यादि करायो कंहिं ग़रीब खे कोई ॿियो माण्हू अची करे ॿुधाएसि कि तूं पाण खे सुञाणी कोन तूं केरु आहीं तूं हिकिड़े राजा जो पुटु आहीं तोखे ख़बर ई कान अथई उहो वठी वञेसि ऐं राजा सां मिलाएसि त हुनजो त जीवन मटिजी वियो न हुनजो वयो कुझु कोन जंहिं मिलायो उहो उन केवल हुनखे ॿुधायो त गुरु असांखे ॿुधाईंदो आहे कि तव्हां परमात्मा जी संतान आहियो फालतू लॻा पिया आहियो हिते जलेबियुनि जे पुठियां छल कपट जलील माण्हुनि जे पुठियां जीवन पिया था बर्बाद कयो छॾियो असली त तव्हांजो परमात्मा अथव मिट माइट तो नारद कमु करे पियो थो भीतर में भक्ति पैदा करण लाइ चए थो कि बहानेबाज़ी छॾे करे कि भाई पहिरीं सुख ई अचनि दुख दूर थियनि पोइ मां भॻवान जो भॼन कंदसि भॻवान खे यादि कंदसि पहिरीं ॻाल्हि त जेको भॻवान जी भक्ति शुरू करे थो छॾे न उहो सुख दुख ऐं इन्हनि द्वंदनि खां अलॻि थी चुको हूंदो आहे हाणे उहो सुख में सुखी दुख में दुखी कान थींदो आहे भक्तिअ जो एॾो वॾो प्रभाव आहे त भक्ति त शुरू करे छॾणु खपे पोइ ते थोड़ी टालबो आहे आगे भी जाने ना तू तव्हांजो पोइ बाद में आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू जो भी है बस यही हिकु पल है वर्तमान जो क्षण असांजे हथ में इहो ई आहे जेको बीतजंदो थो वञे त बीतजी वेंदो आहे पोइ वापसि थोड़ी ईंदो आहे तव्हां केतिरो बि ख़र्च कयो त उनखे असां सजायो कयूं समय खे
असां चाहियूं हा त शाम जो सत्संग न बि कयूं हा, सुबुह जो त थी वियो, पर इहा घड़ी छो विञायूं, थी वञे न इहो बि सत्संग। इहा लालच इहा रखणु खपे, लोभ इहो कयूं कि हिकु ॿियो बि सत्संग करे सघूं था शाम जो बि, ही कंटिन्यू छो कयासीं। इहा ई लालच भक्तीअ जी, सत्संग जी, कि थोड़ी भॻवान जी चर्चा थींदी, फालतू संसार नेगेटिव माण्हुनि खां दूर रहंदासीं ऐं भॻवान सां जुड़ी वेंदासीं। देवर्षि नारद इहो ई थो चए कि पोइ न, सुख हुजनि दुख हुजनि उहे हलंदा रहंदा, ऐं हेॾां तव्हां भॻवान जी भक्ति चालू रखो, उहे पिया हलंदा रहंदा, समय कढी करे भॻवान सां प्रेम, उन में कहिड़ी दिक़त आहे, उहो त मन सां करिणो आहे न। ॾाढा माण्हू अहिड़ा बहानेबाज़ थींदा आहिनि, चवंदा आहिनि मां एॾी चालाक आहियां जो पोइ करे वठंदुसि, कि हींअर मां सुख भोगे वठां, संसार में घुमां फिरां, सत्संग जे ॾींहुं सत्संग में न वञा, पोइ आहे न टाइम, पोइ करे वठिबो। के माण्हू जॉब कंदा आहिनि, नौकिरी, चवंदा आहिनि जॾहिं रिटायर थींदसि न पोइ कंदसि। रिटायर थींदे पोइ कहिड़े कम जी रहंदीअ तूं, वीआरएस वठ न, हींअर ई कर भक्ति शुरू। भंवरो थींदो आहे, भंवरो छा कंदो आहे, गुलनि मां रस चूसींदो आहे, या सुगंध हुनखे सुठी लॻंदी आहे, त कमल जे गुल में भंवरो वेही रहंदो आहे, उनजी ख़ुशबू हुनखे वणंदी आहे या रस चूसींदो आहे। पोइ कमल जो गुल ॾींहं जो त फूलियल हूंदो आहे, शाम जो मुरझाइजी वेंदो आहे, छो त उहो सूरज जी रोशनीअ ते ई खिलंदो आहे, राति जो मुरझाइजी वेंदो आहे। कमल जो गुल मुरझाइजी वियो त भंवरो क़ैद थी वियो, तॾहिं बि भंवरे खे लॻो कि काई ॻाल्हि कान्हे, सॼी राति आहे मूं वटि, मां पाण अञा एंजॉय कंदुमि इन गुल जे अंदरि, सुबुह थींदो वरी खुली वेंदो कमल, पोइ हली वेंदुमि उॾामी करे। योजना त सही आहे, सही आहे न योजना, तव्हां बि इहा योजना ठाहींदा आहियो न, पर पोइ छा थियणो आहे असांखे ख़बर आहे छा। सुबुह थियण खां पहिरियों ई, उन कमल जे गुल जे खिलण खां पहिरियों ई हिकिड़ो हाथी आयो, उन सूंड सां कमल जो गुल टोड़ियो ऐं उन मथां पेर रखिजी वियो हाथीअ जो, भंवरो मरी वियो। असांखे ख़बर आहे छा कि मेरी योजना ऐसी है फिर ऐसी है। असांखे कोरोना जी ख़बर हुई छा कि हीअं सभु मटिजी वेंदो, न, अगरि हींअर असां स्वस्थ आहियूं, भॼन करे वठूं, समय आहे ऐं एनर्जी बि आहे, अनुकूलता आहे, प्रेम बि आहे, त भॻवान खे यादि करे वठूं, भॻवान जी भक्ति करे वठूं, पोइ वरी इहो मूड कोन ठहंदो आहे, पोइ त रहिजी वेंदो आहे, वापसि उहा जेका जाॻंदी आहे स्फुरणा वापसि सुम्ही पवंदी आहे। त भॻवान जे भॼन में आलस न, चाहे कुझु बि थी पए, भॻवान खे न छॾींदासीं, उनजी भक्ति न छॾींदासीं, पोइ त स्वभाव ठही वेंदो कि भॻवान जे भॼन जे बिना हाणे रही नथा सघूं असां। ऐं सभिनि खां ऊचे मां ऊचो सर्वोत्तम कर्म आहे भक्ति, सभिनि खां ऊचे मां ऊचो सार्थक कमु आहे भक्ति। बाक़ी तव्हां कोई ॿिए कम खे सार्थक सम्झंदा हुजो या ऊचो सम्झंदा हुजो, त उन्हनि खां पुछी ॾिसो जिन कयो आहे उहो कमु, चवंदव कोई विशेष त परिवर्तन कोन थियो, मन त उहो ई आहे, बुद्धि उहा ई आहे, शरीर स्वास्थ्य उहो ई आहे, मिट माइट सभु उहे ई आहिनि, ॿाहिरां का शइ वरितीसीं त छा परिवर्तन थी वेंदो छा। पर भक्तिअ सां परिवर्तन थींदो, छो त भक्ति सार्थक आहे, भक्ति अजाई कान्हे।
जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। कोसो लगे न वाव दुनिया पाए न दाव, कोसो लगे न वाव दुश्मन पाए न दाव। न की मोड़े दरिया न की साड़े सगे पाए। जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। हरिय सभा में द्रौपदी नारी, हरिय सभा में द्रौपदी नारी। आन दुशासन विच में बिहारी, आन दुशासन विच में बिहारी। लगे रखी इन सांवल साड़ी, जैते कृपा आहे मुझे कान जी तैंखे परवाना है जहान जी। कोसो लगे न वाव दुश्मन पाए न दाव, कोसो लगे न वाव दुश्मन पाए न की मोड़े दरिया न की साड़े सगे पाए। जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। देव सारो भल करे टिंगाई, देव सारो भल माण्हू मिड़ई कन प्यातम दाई। बिरघो हिकिड़ो हुजे सहाई, माधव महर हुजे मेहरबान जी तैंखे परवाना है जहान जी। कोसो लगे न वाव दुश्मन पाए न दाव, न की मोड़े दरिया न की साड़े सगे पाए। जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। जहें पोटवरती भगवान जी तैंखे परवाना है जहान जी। त ओट वठूं न भगवान जी। पोइ भगवान जी ज़िमेदारी आहे असांखे द्वंदनि खां बचाइण, झमेलनि खां बचाइण। असां हुन जी शरण में वञी चऊंसि भॻवान मां तुंहिंजी भक्ति थी करणु चाहियां, ॿियो कुझु बि न, तूं बसि विघ्न दूर कंदो वञ त ज़रूरु कंदो। चाहना हुजे त सही सची, ईअं न तव्हां ख़ुदि विघ्न हुजो ऐं नाटक कंदा हुजो कि विघ्न ॾाढा आहिनि,
त इहो बि चालाकी न हलंदी। त नारद चए थो ये बहानेबाजी छॾे करे भक्ति करणु खपे। बोल सतगुर देव भगवान की जय।